दोस्तों अब्बास गुलोडाणी जो जेको पापनगर ड्रामो अची रहियो आहे उन जे मुतलिक़ अॼु हिकु वॾी अपडेट तव्हांखे ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे ऐं थी सघे त शायदि खुश व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों पापनगर ड्रामो त हिकु बहितरीनु ड्रामो आहे, उन सां गॾोगॾु आज़म एंगल जो पंहिंजा वेरी ड्रामो बि हिकु ज़बरदस्त सीरियल ड्रामो आहे। ॿई ड्रामा जेको आहे न हिकु मुक़ाबले जा हिकु ॿिए जे मुक़ाबले जा। बहरहाल सभ खां पहिरियां पापनगर ड्रामो हाणे हलायो वेंदो छो त उहो 3 स्पेल उन जा पूरा थियण वारा आहिनि, तयारु थियण वारा आहिनि। 2 फाइनल आहिनि, 3 फाइनल थियण वारो आहे। बाक़ी जेको पंहिंजा वेरी आहे उहो फ़िलहालु शूटिंग स्टार्ट नाहे थी सघी। ईद खां पोइ उन खे कीअं बि करे 1 या 2 स्पेल उन जा फाइनल कया वेंदा। बाक़ी पापनगर जी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾींदो हलां, तमामु जल्द KTN ते स्टार्ट थियण वारो आहे पापनगर ड्रामो। ऐं हीउ पापनगर ड्रामो बि हाई लेवल जो मेगा सोप सीरियल आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जे वीडियो तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर जीअं करे छॾींदा, जीअं ॿियनि दोस्तनि खे बि अपडेट मिले। ऐं तव्हां सब्सक्राइब कंदो त तव्हांखे बि बर वक़्तु असांजी चैनल खां अपडेट मिलंदी रहंदी नवे ड्रामनि जे बारे में। फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त लाइक शेयर फॉलो कंदा।